चौकीदार मुख़्तलिफ़ ॻोठनि जा रहवासी दे 18 सेकंड प्रेस बयान ॾेई रहिया आहियूं त असां जूं ज़मीनूं जेके दे 18 सेकंड जे अहाते में अचनि थियूं, जेके रेवेन्यू डिपार्टमेंट जे तरफ़ां भुॻड़नि जी मुठ ते कंहिं इदारे जे हवाले करे रहिया आहिनि, त जीअं असां रेवेन्यू डिपार्टमेंट जे अॻियां मुख़्तलिफ़ गुज़ारिशूं रखियूं हुयूं। पहिरीं गुज़ारिश इहा हुई त ज़मीन जे बदिले में साॻिए रेट ते ज़मीनूं ॾिनियूं वञनि, छाकाणि त असां जूं ज़मीनूं आबाद आहिनि। अहिड़ो हुकुमनामो लैंड यूटिलाइज़ेशन गवर्नमेंट ऑफ सिंध ऐं डिप्टी कलेक्टर जे तरफ़ां 1992 में जारी कयल आहे। नंबर 2, जेकॾहिं ज़मीन जे बदिले में ज़मीन नथी ॾिनी वञे ऐं पियल सरकारी ज़मीन जेकी लॻभॻि 4000 एकड़ खां मथे आहे, दे 18 सेकंड ऐं दे मारीवे में मौजूदु आहे, अहिड़ियूं रिपोर्टूं रेवेन्यू डिपार्टमेंट जे तरफ़ां जारी कयल आहिनि। पर रेवेन्यू डिपार्टमेंट यानी मुख़्तियारकार सेकंड ऐं असिस्टेंट कमिश्नर सेकंड ॼाणे वाणे हाई कोर्ट में दाख़िल कयल पिटीशन नंबर 3360/1992 जेकी हाई कोर्ट ऑफ सिंध हैदराबाद सर्किट बेंच में हलंदड़ आहे, उन जे उबतड़ रिपोर्टूं ॾिनियूं आहिनि, जंहिं ते एहतजाज बि कया विया आहिनि, पर इन जो को बि खड़ते न निकितो आहे। नंबर 2, गुज़ारिश नंबर 3 में इहो ॼाणायल आहे त असां जूं ज़मीनूं जीअं त ज़रख़ेज़ आहिनि ऐं सेकंड बाईपास जे वेझो आबाद बि आहिनि ऐं वरी काफ़ी हद ताईं रहाइशी स्कीमूं बि थी चुकियूं आहिनि। इन्हनि स्कीमुनि मां काफ़ी प्लाट ज़मीनूं मुख़्तलिफ़ माण्हुनि खे विकिरो थियल आहिनि, जंहिंजो तइदादु लॻभॻि 500 आहे। असां अहिड़ी गुज़ारिश रेवेन्यू डिपार्टमेंट खे कई, असांजे मसइले खे ज़ेर ग़ौर आणे ऐं मसइलो हल कयो वञे, मगर अॼु ताईं हलंदड़ स्कीमुनि, घरनि ऐं ज़मीनुनि जे फुटनि पेरनि हिसाब मुक़ररु न थियो आहे, जंहिं ते पिणु अॻु एहतजाज कयो वियो हो। लैंड एक्विज़िशन एक्ट 1898 तहत सेक्शन 4 ऐं सेक्शन 6 जे तहत कयल लैंड एक्विज़िशन आर्डर पिणु नाजाइज़ आहिनि। इन सबब जे करे इन मसइले खे हाई कोर्ट ऑफ सिंध में चैलेंज कयो वियो आहे। जीअं त ॼाणायल पिटीशन में रेवेन्यू डिपार्टमेंट पार्टी नंबर 4, 5 ऐं पार्टी नंबर 7, 8 पिणु धुर आहिनि, मगर धुर हुजण जी हैसियत में हाई कोर्ट जे नोटिस वग़ैरह खे बि का अहमियत नथी ॾिनी वञे। नंबर, असांजो सभिनी जो गॾियल मुतालबो आहे त मथे ॼाणायल नंबर जो सीरियल नंबर 1, 2 ऐं 3 तहत मसइलो हल कयो वञे, ज़ोरी ज़बरदस्ती ज़मीन ते कब्ज़ो न करायो वञे। पहिरीं फुटनि पहिरें मार्केट रेट खातेदारनि, ज़मींदारनि, घरनि जे मालिकनि ऐं ॿियनि खे राया वरिता वञनि। ॿिए सूरत में असीं सभु आबादगार ॻोठाणा, घरनि जा मालिक, प्लाटनि जा मालिक सरापा एहतजाज रहंदासीं। महिरबानी।